वसे रहमत थी रोज़ेदारन ते वसे रहमत थी रोज़ेदारन ते रबो राज़ी आ पंहिंजे प्यारनि ते वसे रहमत थी खुश रहन खुदा जी इबादत में था तरावीह ने तिलावत में खुश रहन खुदा जी इबादत में था तरावीह ने तिलावत में थींदा पेश अमल जले क़यामत में थींदा पेश अमल जले क़यामत में नबी नाज़ कंदो नेकोकारन ते वसे रहमत थी रोज़ेदारन ते रबो राज़ी आ पंहिंजे प्यारन ते वसे रहमत थी रोज़ेदारन खे रब पाण ॾे अजुर केॾो कुदरत वटे आ तंहिंजो कदुर रोज़ेदारन खे ॾे रब पाण अजुर केॾो कुदरत वटे आ तंहिंजो कदुर जेके जागन था अधु राति असुर जेके जागन था अधु राति असुर ॾिसो भाला खुदा जा बलारन ते वसे रहमत थी रोज़ेदारन ते रबो राज़ी आ पंहिंजे प्यारन ते वसे रहमत थी सजो ॾींहुं जफ़ा में जान विझी ओए मोमिन बाना व्यारंगी जी सजो ॾींहुं जफ़ा में जान विझी ओए मोमिन बाना व्यारंगी जी खुद जन्नत आशिक वही बणिजी खुद जन्नत आशिक वही बणिजी तने जन्नत जे हक़दारन ते वसे रहमत थी रोज़ेदारन ते रब राज़ी आ पंहिंजे प्यारन ते वसे रहमत थी कोई बेरोज़ा तखे तानो ॾे तथो बीमारी जो बहानो ॾे कोई बेरोज़ा तखे तानो ॾे तथो बीमारी जो बहानो ॾे रब कारूनी को खजानो ॾे रब कारूनी को खजानो ॾे नथा ढापन सवन हज़ारन ते वसे रहमत थी रोज़ेदारन ते रबो राज़ी आ पंहिंजे प्यारन ते वसे रहमत थी मनो मस्जिद में जंहिंजो सर तो आ हिसो नेकीअ में जने वरतो आ मनो मस्जिद में जंहिंजो सर तो आ हिसो नेकीअ में जने वरतो आ रब अज़मी उन्हनि सां पर तो रब अज़मी उन्हनि सां पर तो वेही शेरो लिखियम शानदारन ते वसे रहमत थी रोज़ेदारन ते रबो राज़ी आ पंहिंजे प्यारन ते वसे रहमत थी।